नाज़रीन, कोडिजी खां ख़बर शामिल क्यों पिया। ज़ोहेब अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ कोडिजी लॻ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल देर सोहू बरसात के वसकारे खां पोइ शागिर्द ऐं उस्ताद खुलियल आसमान हेठां वेठल। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी स्कूल जी मरम्मत न थियण करे स्कूल जूं भितियूं किरण लॻियूं। शागिर्द ऐं उस्ताद हेडमास्टर इलाही बख़्श खासकेली, FA खमीसो खान गोपांग, उस्ताद मोहम्मद अयूब बुगटी, उस्ताद मोहम्मद याकूब जूणो, उस्ताद अब्दुल कयूम खासकेली, उस्ताद गुलाम कादिर सो, उस्ताद अब्दुल गफ़ार कटोहर, उस्ताद असमतुल्ला बोज़दार, उस्ताद जावेद अली रिंद, उस्ताद रियाज़ अली केमटियो ऐं ॿियनि स्कूल जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु 1 अगस्त जंहिंसां असां स्कूल खोलियोसीं त स्कूल पूरी तरह ज़बून हाली जो शिकार बणिजी वियो हो। असां हिन अहिड़ी तेज़ उस में मासूम ॿारनि समेत ॿाहिरि वेठा आहियूं। हुननि वधीक चयो त असां पुरज़ोर अपील था कयूं DO फैज़ अली जिस्कानी, डायरेक्टर अब्दुल वहीद ईंदड़, सेक्रेटरी एजुकेशन गुलाम अकबर लिगारी, एजुकेशन मिनिस्टर सरदार अली शाह, सूबाई सलाहकार मंजूर वसाण, CM सिंध मुराद अली शाह, MNA नफ़ीसा शाह, MPA मुनवर वसाण ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं आला ऑफिसरनि खे जल्द खां जल्द नोटिस वठणु घुरिजे। स्कूल जी मरम्मत कराए ॾिनी वञे त जीअं असां मासूम ॿारनि खे बहितर खां बहितर तालीम ॾेई सघूं। ख़ासि करे हेडमास्टर हाई स्कूल देर सो तव्हां सां मुखातिब आहियां। जीअं त हालिया बारिशुनि में असांजे स्कूल खे बाक़ाइदगी सां नुक़सानु पहुतो आहे। मुकमल तौर ते प्राइमरी सेक्शन जी बिल्डिंग जेको आहे तबाह थी चुकी आहे, जेका ॿारनि जे वेहण लाइ कोन्हे का। हिन वक़्तु तव्हां साम्हूं पोज़ीशन आहे त ॿार वण जे हेठां वेठा आहिनि पढ़ण लाइ। ऐं सेकेंडरी साइड ते उते बि बिल्कुलु जेको आहे 4-5 क्लासनि FA जी ऑफिस आहे, साइंस हॉल आहे, उहो बि बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। असां बस वारा डायरेक्टर एजुकेशन सखर अब्दुल हमीद ईंदड़ साहब खे, सेक्रेटरी एजुकेशन खे ऐं साईं सरदार अली शाह साहब खे, बाला ऑफिसरनि खे, CM सिंध खे इहा गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी जल्द खां जल्द इन स्कूल जी जेका कंडीशन आहे उहा तमामु हाईली डेंजरस आहे ऐं इनखे जेको आहे सो जल्दी फट वठी ऐं स्कूल जी बहितरी ऐं तालीम जी बहितरी ऐं ॿारनि जी बहितरी जे लाइ जल्दी खां जल्द जेको आहे सो इहो बिल्डिंग जो सिलसिलो मुकमल करे ॾियनि त जीअं असांखे तालीम जी तरक़ी वधाइण लाइ बहितर नमूने सां उस्ताद ऐं असां सरंजाम ॾियूं। जीअं त 7 आहिनि कमरा जेको आहे प्राइमरी सेक्शन में, उहे बिल्कुलु जेको आहे फिज़िबल जेका पोज़ीशन आहे उहा असां डायरेक्टर ॾे मोकिली आहे, DO ॾे मोकिली आहे। तव्हांजे तवसर सां बि इहा शइ हॉटलाइन करे आई आहे। ऐं सेकेंडरी साइड ॾे बि तक़रीबन जेको आहे 3 रूम आहिनि जेके, जंहिंमें हिकिड़ो साइंस हॉल आहे ऐं बरांडो आहे, FA जी ऑफिस आहे ऐं मेन गेट जेको आहे जेका क्लासिन ॿारनि जे लाइ थिए थी पई इंटर क्लासनि ॾे, उहा बि जेको आहे तमामु हाईली जेको आहे डेंजरस आहे। असां CM सिंध सैयद मुराद अली शाह ऐं एजुकेशन मिनिस्टर साईं सरदार अली शाह, सेक्रेटरी एजुकेशन गुलाम अकबर लगारी साहब, डायरेक्टर स्कूल एजुकेशन सखर जनाब डॉक्टर अब्दुल वहीद ईंदड़ साहब ऐं DC खैरपुर, कमिश्नर खैरपुर सखर ऐं DO ऐं मुतलका जेका बाला ऑफिसर जेके आहिनि उन्हनि सभिनी खे इहो रिक्वेस्ट था कयूं वॉलंटियरली अचो, ऑब्ज़र्व ॾिसो, मुशाहिदो ॾिसो कयो अची ऐं असांखे फौरी तौर ते इहा शइ जेको आहे तदारक में आणे ॾियो त जीअं असां ॿारनि खे बहितर नमूने सां पढ़ाई सरंजाम ॾेई सघूं। ठीकु जेको आहे असांजो चौकीदार आहे जेको आहे अलण शेख साहब, उहो जेको आहे ड्यूटी सरंजाम ॾिए पियो जेको आहे राति जी। त उहे जेके चापड़ आहिनि स्कूल बिल्डिंग में जेको आहे उहे हुनखे किरिया आहिनि ऐं उहो ज़ख़्मी बि थियो आहे ऐं सुका धक हुनखे लॻा आहिनि। ऐं हाणे बि जेको आहे जेके टीचर्स असां जेको वेठा आहियूं जंहिं खौफ़ में या ॿार आहिनि जेको आहे अंदरि क्लास रूमनि में वेहण जी लाइक़ ई न आहियूं ऐं कंहिं वक़्तु बि अञा बि वधीक जेको ॿार ऐं उस्ताद वॾो को हादसो थी सघे थो।